अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्टर ग़ुलाम शबीर ओठो, नवाब वली मोहम्मद, यूनी काउंसिलर अहमद ऐं सईद कंडो में चूंडिजी आयल सिंध यूनिडेंट पार्टी जी टिकट तां कामयाब थी आयल चेयरमैन खमीसो ख़ान भंड, वाइस चेयरमैन गुल हसन राव, जनरल काउंसिलर वार्ड नंबर 3 तां मुमताज़ मातरो, जनरल काउंसिलर वार्ड नंबर 2 ते इमरान लतीफ़ी, यूनी काउंसिलर सईद कंडो ते चेयरमैन सीट ते सख़्त मुक़ाबलो कंदड़ हाजन ख़ान भंड दे बाबाई ऐं मिर्ज़ापुर वार्ड नंबर 1 ते जनरल काउंसिलर ते कामयाबी माणींदड़ आशिक़ अली संघारा जे मान में सिंध हाउस नवाब वली मोहम्मद में पार्टी वर्करनि ऐं दोस्तनि मोहम्मद जमा संघारा, एजाज़ अली संघारा, रईस दाऊद मल्ला, डॉक्टर ग़ुलाम रसूल आरायन, मोहम्मद शरीफ उन्नड़, दौलतपुर शरीफ सोलंकी, मंसूर कासकेली ऐं ॿियनि खे अजरकनि गुलनि जा हार पाराए मिठाइयूं खाराए मुबारकियूं ॾिनियूं। इन मौक़े ते नाले वारो सिंधी अवामी साथ जो चेयरमैन शाइर मेहर दुबाई, ख़ादम हुसैन चांडियो, सीनियर वाइस चेयरमैन सिंध अवाम साथ पुण सिंध हाउस पेता, जिते चेयरमैन खमीसो ख़ान भंड आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना।